रिहा मिट्टी हुक्म करे दी हजार, है मिट्टी हुक्म करे दी हजार, हुक्म करे दी, हुक्म करे दी, हुक्म करे दी हजार। न हू तालीमी इदारनि अंदरि शहपर वटे घुमंदो आहे, न ई संदसि स्टाइल कामरेड को आहे। कमाल जो एतमाद मिज़ाज में एतदाल, हू सिंध जी शागिर्द सियासत खे तामीरी बनाइण लाइ विखूं वधाए रहियो आहे। हू हुजूमनि साम्हूं जॾहिं पंहिंजी ॻाल्हि रखंदो आहे त हर को संदसि ॻाल्हि दिलि सां ॿुधंदो आहे, हर कंहिंजी दिलि खेसि दाद ॾियण ते चवंदी आहे। वतन जी ॻाल्हि ईंदी आहे, वतन जी जाग्राफी जी ॻाल्हि ईंदी आहे, सरहदुनि जी ॻाल्हि ईंदी आहे, नंगनि ऐं दंगनि जी ॻाल्हि ईंदी आहे, सभई आरज़ा उहे टेम्पररी थी वेंदा आहिनि। वतन सभिनि खां वधीक मथां अज़ीज़। सिंध खे दरपेश मुसीबतुनि ऐं मसइलनि खे वधीक मुंझाइण बदिरां हू नई वाट ॾसींदो आहे। शौरी सतह ते ॻाल्हायो, वतन ते ॻाल्हायो। वतन तकलीफ़ में आ, अरे तूं चांजो ई न कम जो न आई, मक्सियां कम जो न आई, बिरैया कम जो न आई, कम जो न आई। तूं ऐं मां ख़ामोश रहूं पर धरती केरु बचाईंदो, त तुंहिंजो मुंहिंजो पीउ अची क़ब्र में जा ॻाल्हाईंदो। हुक्म करे दी हजार, है मिट्टी हुक्म करे दी हजार। नौजवाननि खे पुरअमन तामीरी जदोजहद लाइ उत्साह ॾींदो आहे। हिकु ज़हीन शागिर्द रहंदड़ हिन नौजवान वटि रगो लफ़ाज़ी न आहे, पर संदसि लफ़्ज़नि ऐं जुमलनि में वॾो वज़न आहे। वरी बि इहा ॻाल्हि आहे त को बि वॾेरो को बि मीर, इहे सभई माण्हू करप्ट आहिनि, इहे सभई माण्हू नाकारा आहिनि। इहे इन्हनि सां गॾु जेके सलाडियल ब्यूरोक्रेट आहिनि, जेके इन्हनि जा चमचा आहिनि। हू सिंध में जारी वॾेर के ऐं कामोर के ज़ुल्म ख़िलाफ़ दिलि खोले ॻाल्हाईंदो आहे, ऐं जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त नौजवाननि जी दिलि चवंदी आहे त बसि ॻाल्हाईंदो ई रहे। 2.5 सालनि जी मासूम गुम, ही मीर, ही पीर, ही जागीरदार, ही भोतार, जंहिंजे आधार ते ही हुकूमतूं हलनि थियूं। असांखे को बि शौक़ु न आहे त असीं कंहिंखे डिस्टर्ब कयूं। असांजो वतन डिस्टर्ब थियो आहे, तॾहिं असीं सभिनी खे। ही आहे सिंध सां इश्क जो दावेदार गनी अमान चांडियो। हू ॿियो कुझु न आहे, सिंध जे बाशऊर नौजवाननि जी अखियुनि में जेका चमक नज़र ईंदी आहे, बसि हू उन जी हिकु झलक आहे। हिन को वॾो कमाल नाहे कयो, हा बसि लखें दिलनि खे सिंध लाइ अञा तेज़ धड़कण ते उत्साहियो आहे। सिंध जी जेका सियासत आहे, ख़ासि करे शागिर्द सियासत, उन में तमामु घणी नवाण अची चुकी आहे। हींअर सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾियां त जश्न लतीफ़ थियनि था, लतीफ़ ते ॻाल्हायो थो वञे, जीएम सैद ते ॻाल्हायो थो वञे, रसूल बख्श पली जे फ़िक्री पोरे ते थो ॻाल्हायो वञे। को बि अहिड़ो बाइकाट कंहिं बि शागिर्द जे तरफ़ां न कयो। हा, टीचरनि जे तरफ़ां कयो वियो, किन मामलनि मसइलनि ते बाइकाट कयो, असांजे शागिर्द उन ते बि रद्द अमल ॾिनो। इल्ज़ाम आहे त सिंधी मुर्दा परस्त क़ौम आहे, त पोइ अॼु सिंध लाइ तड़पंदड़ हिन जीअरे वजूद खे मान ॾेई इहो दाग़ लिकाइण जी कोशिशि था कयूं। को ॾींहुं ईंदो जो अहिड़ा दाग़ मुकमल धोई बि वठंदासीं। असुल कमर शहदादकोट ज़िले सां तालुक़ रखंदड़ गनी अमान चांडे सिंध यूनिवर्सिटी मां पॉलिटिकल साइंस शोबे में बैचलर्स डिग्री हासिल कई आहे। हू क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद में 2 सालनि ताईं तालीम हासिल कंदो रहियो, पर किन सबबनि करे हू उते तालीम जारी न रखी सघियो। गनी अमान चांडियो भिटाई जो को पारखू न, पर संदसि वॾो मदाह आहे। हुन संदसि शाइरीअ मां कुझु पिरायो आहे, तॾहिं त संदसि ख़्याल एॾा वसी, जुमला एॾा जटादार ऐं लफ़्ज़ ईअं दिलि में लहंदड़ आहिनि। तूं हॾ कुॼाड़ा संजे सहियो न करे, सवारा संड खणी खाओड़ी विया, आणींदे कीअं ॾुथ ॾुराणे ॾेह जो। इहा जेका लतीफ़ जी असां सभिनी खे ॾिनल वाट आहे त बाबा तव्हां ऐं असां अगरि सवेर शयुनि ते न सोचींदासीं, मुंझल मामलनि खे हल करण जे लाइ को सुठो न जोड़ींदासीं, त असीं रहिजी वेंदासीं, दुनिया तमामु घणो अॻिते निकिरी वेंदी। खेसि सिंध जी सियासत जूं 2 शख़्सियतूं ॾाढियूं पसंदि आहिनि। हिकिड़ो शहीद बशीर ख़ान कुरैशी ऐं ॿियो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो। गनी अमान चांडियो सम्झे थो त सिंध में मुक़रर CSS पास DCs तोड़े SSPs मां घणा ऑफिसर हासिल कयल इल्म तोड़े मिलंदड़ उहिदनि खे सिंध जे माण्हुनि जी भलाईअ ते कतब आणण बदिरां पाण खे वॾेरनि लाइ वक़्फ़ करे छॾीनि था। हिकिड़ा हूंदा आहिनि अनपढ़ कमदार, ॿिया पढ़ियल लिखियल कमदार। असां वटि जेको हाणे जेको ऑफिसर आहे, CSS पास ऑफिसर आहे, कमीशन पास ऑफिसर आहे, उहो पढ़ियल लिखियल कमदार सॼो थो वञे। ईअं ई आहे सॼी सिंध वरेर के निज़ाम में, जागीरदारी निज़ाम में जकड़ियल आहे हिन वक़्त ताईं। शऊरी सतह ते को बि माण्हू पंहिंजे दिलियां उन में को कंट्रीब्यूट नथो करे।
त इहे जेके माण्हू आहिनि असांजी इहा ई कोशिशि आहे त हिकु त इहो पंहिंजो पाण खे सुञाणनि, इहे ज़मीर फ़रोश न थियनि, ज़मीर पंहिंजे खे सुञाणनि। अगरि उहो ज़मीर खे पंहिंजे खे सुञाणींदा, उहे आहिनि छा, उन्हनि जी हैसियत छा आहे, त मां सम्झां थो सिंध सुधरी सघे थी। ख़ासि करे जेको नौजवान आहे हिन वक़्तु सिंध जो, उहो पंहिंजो पाण खे सुञाणे। गनी अमान चांडियो सिंध अंदरि सरदारी निज़ाम खे बीमारी कोठींदे उन ख़िलाफ़ जदोजहद करण जो तरीक़ो पिणु ॿुधाए थो। छा सरदार मुंहिंजी तालीम में ख़ुशि आहे? छा सरदार मुंहिंजी न्याणी पढ़ाइण में ख़ुशि आहे? छा सरदार इहो चाहे थो त हीउ जेको हिन वक़्तु समाज माना ॿुॾियल समाज आहे, मुंझियल समाज आहे, इहो सिविलाइज़ थी वञे, इहो ऑर्गनाइज़ थी वञे? छा सरदार इहा बहितरी क़बूल करे थो? अगरि जे इहा बहितरी क़बूल नथो करे त इन जे ख़िलाफ़ु असांखे जदोजहद करणी आहे। असांखे समाज खे ऑर्गनाइज़ करिणो पवंदो, मौजूदु करिणो पवंदो। तॾहिं छो जो इहे माण्हू जेके बि आहिनि, सरदारी निज़ाम हुजे, वॾेरको निज़ाम हुजे या वॾेराशाही हुजे, इहो मुकमिल तौर ते असांजे समाज जी हिकिड़ी उहा बीमारी आहे जेका ख़तमु न आहे थी। खांसि पुछियोसीं त भाऊ सिंध अव्हां लाइ छा आहे, त चयईं सिंध असांजे लाइ महबूबा बि आहे, माउ बि आहे, असांजे कमु करण जो जेको ॾांहुं आहे सॼो असीं जेको कुझु बि आहियूं सिंध जे करे आहियूं। आरी सर साहिबु चवंदो त सिंध असांजे लाइ जेको आहे त आफ़ीम मिसल आहे। हिकिड़ा माण्हू जेको आहे त उनखे खपाइनि था, जिन सिंध खे खपायो आहे उहे करोड़पति थी विया, लखपति थी विया, अरबपति थी विया, ऐं जिन आफ़ीम वरितो से कंगाल थी विया ऐं उन इश्क में पूरा थी विया। सो सिंध असां सम्झूं था त सिंध में ॿिए क़िस्म जा माण्हू रहनि था ऐं असांखे हिन वक़्तु उन्हनि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेको सिंध खे आफ़ीम करे माना पंहिंजे हिसाब सां। गनी अमान चांडिया साहब अॼु इहो त ॿुधायो सिंध में उहो छा आहे जो माण्हू उन तां सिर घुरण लाइ बि तयारु थी वेंदा आहिनि। मिटी सभ खां वधीक उत्तम आहे। सॼो खाक खाई मिड़नि जो मथो अञा खाक जो पेट भरिजे नथो, अॼु अमन मला चयो आहे। त इहो खाक जेका आहे इहा असांजी अज़ली ऐं अब्दी निंड जो जेको आहे उहो विस्तरो आहे, अज़ली ऐं अब्दी निंड जो। ऐं असांजो जेको तालुक़ु आहे मिटी सां, ऐं माण्हू आहे बि मिटी थी वेंदो, मिटी मां आयो आहे, मिटी थी वेंदो। मिटीअ जो तालुक़ु जेको आहे उहो कॾहिं पुराणो न आहे थींदो। हिकिड़ा उहे आहिनि जेके कमीशनूं वठण लाइ कनि था। हिकिड़ा ही पढ़ियल लिखियल बाशऊर नौजवान आहिनि जेके पंहिंजी हर हासिलात सिंध मथां निछावर करण लाइ आता आहिनि। सिंध खे न रुगो सियासत पर हर शोबे में गनी अमान चांडे जहिड़नि बाशऊर ऐं सिंध सां वफ़ादार नौजवाननि जी ज़रूरत आहे। हू माल मेड़े रहिया आहिनि ऐं ही मान मेड़ीनि पिया। मिटी कम करे दी हजार